अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त सभु तारीफ़ूं अलाह जूं जेको वॾो पालणहार ऐं रहम कंदड़ आहे, जंहिं तव्हांखे ऐं असांखे पैदा कयो आहे। जीअं त नाज़रीन तव्हां असांजी मेहरान प्रोग्राम जी ट्रांसमिशन ॾिसी रहिया हूंदव ऐं ॿाहिरि थधिड़ी हवाऊं लॻी रहियूं आहिनि ऐं बरसाति बि थी रही आहे ऐं तव्हां उन मां लुत्फ़ अंदोज़ बि थी रहिया हूंदो। अॼु जुमे जो ॾिहाड़ो आहे, मुबारक ॾींहुं आहे ऐं इन जी मुनासिबत सां असांजे मेहरान टीवीअ जे मंच ते हमेशह वांगुरु स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि। अॼु बि असांजा महिमान असां सां गॾु आहिनि। मां उन्हनि जो नालो खणां थी। असां सां आहे वक़ार अहमद अब्बासी साहब ऐं इमरान अहमद अब्बासी साहब। अस्सलाम वालेकुम अदा। मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चवां थी। त वक़ार अहमद अब्बासी तव्हां असांखे छा था ॿुधायो अॼु? इंशाल्लाह सब खां पहिरियों नाज़रीन खे हमशरीफ़ ॿुधाईंदुसि। हमशरीफ़ ॿुधाइण वञी रहिया आहियूं। अल्लाह 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 रब बेशक साईं रब आहे, जंहिंजो रब आहे तंहिंजो सभु आहे। रब बेशक साईं रब आहे, जंहिंजो रब आहे तंहिंजो सभु आहे। तोखे रब ताला जी तलब आहे त कंदो रबंदा तूं अल्लाह 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 जेको खालिको खलकणार बया उहो परवर पालणहार बया। जेको खालिको खलकणार बया उहो परवर पालणहार बया। सो करीम बया त कहार बया, सो करीम बया त कहार बया। सो सुभान बया सोई अल्लाह 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 जतू जी हाजा चुण भुण था चवण, मिठे मालिक जी तस्बीह था पढ़ण। जतू जी हाजा चुण भुण था चवण, मिठे मालिक जी तस्बीह था पढ़ण। जा पखी था मिठड़ी लात लवण, जा पखी था मिठड़ी लात लवण। से सदा था चवण सुभान अल्लाह 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 आहे अवल आखिर सो रहंदो सदा। हर चीज़ ते गालिब आहे खुदा। आहे अवल आखिर सो रहंदो सदा। हर चीज़ ते गालिब आहे खुदा। हर हाल में हर वेल बंदा, हर हाल में हर वेल बंदा पढ़ ला इलाहा इल्लल्लाह
अल्लाह 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 अल्लाह। तमामु बहितरीन। हा, त हाणे असां हलंदासीं पंहिंजे ॿिए महिमान इमरान अहमद अब्बासी साहिब ॾे। त अदा तव्हां असांखे अॼु छा था ॿुधायो? न्याज़ मुंहिंजा निज़ारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां। ए बादे सबाज बादे सबाज बहारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां। से केॾा सुहिणा सहन ते ठहनि था, कतारूं करे जॾ कबूतर लहनि था। से केॾा सुहिणा सहन ते ठहनि था, कतारूं करे जॾ कबूतर लहनि था। पीरीअ जे पखियड़नि प्यारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां। अचां शाल एॾे उमिरि थिए न पूरी, जे हूंदी हयाती त मिलबो ज़रूरी। अचां शाल एॾे उमिरि थिए न पूरी, जे हूंदी हयाती त मिलबो ज़रूरी। जबल उहद जे पाड़े वारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां। रखी सिकरहनि था बदन में बिलाली, हमेशा पीरीअ जे वतन जा पखाली। रखी सिकरहनि था बदन में बिलाली, हमेशा पीरीअ जे वतन जा पखाली। तू पाणी भरींदड़ भलारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां। ए बादे सबाज बादे सबाज बहारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां। पुकारूं शामो सहर जा सनीहा, खणी मोट मखणे महर जा सनीहा। पुकारूं शामो सहर जा सनीहा, खणी मोट मखणे महर जा सनीहा। करे कुर्ब अॼु कुर्बदारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां। निमी न्याज़ मुंहिंजा निज़ारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलुनि मुनारनि खे चइजां। ॻाल्हि आहे ज़बरदस्त।
जीअं त नाज़रीन असांजे चैनल मेहरान टीवीअ जी कल्ह खां सालगिरह हली रही आहे 17 जेका बर्थडे हली रही आहे उन जूं हर प्रेस क्लब ते केक कटियो पियो वञे ऐं उन जी यानी सालगिरह मल्हाई पई वञे। ऐं नाज़रीन हाणे था असां हलूं ब्रेक जी तरफ़। त असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान सां जंहिं ताउन कयो आहे उहो आहिनि ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि जो प्लस ऐं स्किन फेस वाइट फेस वॉश जेको स्किन खे करे अहिड़ो साफ़ जहिड़ो शीशो। स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश आहे जेको तव्हांजे चहिरे खे बिल्कुलु शीशे वांगुरु साफ़ करे थो। जीअं त नाज़रीन असां था हलूं ब्रेक जी तरफ़ ऐं असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक। जीअं त तव्हां इंतज़ारु कंदा हूंदो असांजे प्रोग्राम जो त कॾहिं था असां वापसि अचूं। जीअं त नाज़रीन मां तव्हांखे चवंदी हलंदसि त जेके नफ़रतूं आहिनि इहे ख़तमु कयो, मोहबतुनि खे फ़रोग़ ॾियो। नफ़रतूं ख़तमु कंदव, नेगेटिविटी ख़तमु कंदव त मोहबतूं पाणे हू वधंदियूं विझंदियूं। ऐं इन करे तव्हांखे मां चवां थी फ़रोग़ ॾियो। ऐं इन लाइ फैज़ अहमद फैज़ चयो आहे त नफ़रतें सब ईजाद है इंसान की, नफ़रतें सब ईजाद है इंसान की, खुदा ने तो सिर्फ़ मोहब्बत बनाई है। त ख़ुदा ताला सिर्फ़ु मोहबत ई ठाही आहे। हीअ जेके नफ़रतूं आहिनि इहे असां इंसाननि जी ईजाद आहे। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान सां जिन ताउन कयो आहे उहो आहे ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि जो प्लस। ऐं ॿियो जेको असांजे सुबुह मेहरान सां ताउन कयो आहे उहो स्किन वाइट फेस मिल्क पारां आहे जंहिंजो नालो स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश आहे जेको चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन असां हली रहिया आहियूं वरी वापसि पंहिंजे महिमाननि जी तरफ़। वकार अहमद तव्हां असांखे छा था ॿुधायो हाणे अदा? तव्हां ॿई गॾु ॿुधायो इमरान ऐं वकार। जी बिल्कुलु इंशाल्लाह गॾु ॿुधायूं था। तमामु मशहूरु नात ऐं मुंहिंजी पंहिंजी पसंदीदा नात हाजी गुलाम नबी मैसर जी उहा असां तव्हांखे गॾु ॿुधायूं था ॿई ॿाहिरि। अगर जे गरीब आहियूं वॾा ख़ुशि नसीब आहियूं, अगर जे गरीब आहियूं वॾा ख़ुशि नसीब आहियूं, असांजे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल आहे। अगर जे गरीब आहियूं वॾा ख़ुशि नसीब आहियूं, अगर जे गरीब आहियूं वॾा ख़ुशि नसीब आहियूं। भली आयो मोहम्मद असां तुंहिंजे भाग में, गुनहगार कुल कयाई वठी पंहिंजी वाग में। भली आयो मोहम्मद असां तुंहिंजे भाग में, गुनहगार कुल कयाई वठी पंहिंजी वाग में। कया धण धनार धणका नवाज़ी अचीन धणका, कया धण धनार धणका नवाज़ी अचीन धणका। किना हालात ने बि कयो तंहिं क़बूल अगर जे गरीब आहियूं वॾा ख़ुशि नसीब आहियूं, अगर जे गरीब आहियूं वॾा ख़ुशि नसीब आहियूं। चङनि सां चङायूं आख़िर कंदो हर इंसान मगर बेवड़न सवड़ ही मोहम्मद जो शान आ। चङनि सां चङायूं आखे कंदो हर इंसान आ
मगर बेवड़न सावड़ही मोहम्मद जो शान आ डोहार जा डोह धोवण रुगो रात नीह रोवण डोहार जा डोह धोवण रुगो रात नीह रोवण असल खायो असांजे नबीअ जो उसूल आ अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं सभिनि खे सबारे महबूब सीने शरीफ में घुरे खैर जूं दुआऊं मदीने शरीफ में सभिनि खे संभारे महबूब सीने शरीफ में खुरे खैर जूं दुआऊं मदीने शरीफ में सजण अण ॾिठे जे सदके मोहम्मद मिठे जे सदके सजण अण ॾिठे जे सदके मोहम्मद मिठे जे सदके इलाही अज़ाब कहते न थियणो नज़ूल अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं इस्म अर्श ते थसे मदे मोहम्मद ज़मीन ते रखिया रब 99 नाला मोहम्मद अमीन ते इस्म अर्श ते थसे अहमद मोहम्मद ज़मीन ते रखिया रब 99 नाला मोहम्मद अमीन ते अदब करत ए बछड़नी इस्म आशिकन में गणनी अदब करत ए बछड़नी इस्म आशिकन में गणनी बिना इश्क जे मैसर इबादत फुजूल अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं माशा अल्लाह तव्हां प्यारे मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो वरितो ऐं उन जे इश्क जी तव्हां ॻाल्हि कई त असांजो बि इश्क आहे पंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा सां ऐं जंहिं शइ सां मां चवंदी हलां त माण्हू इश्क कंदो ऐं उन में ई माण्हू कामयाबु वेंदो तव्हां जेको कुझु करणु चाहियो था तव्हां में जेको कुझु टैलेंट आहे तव्हां उन सां जीअं इश्क कबो आहे न ईअं ई कंदव त तव्हांखे इनशाला उहो तव्हां ज़रूरु हासिलु करे सघंदो ऐं उहो ज़रूरु क्वालिटी तव्हां में अची सघंदी ऐं ज़बरदस्त इमरान तव्हां असांखे ॿुधायूं जेके नातूं ॿुधायूं पंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जी तव्हां तारीफ़ूं ॿुधायूं ऐं असांजे जहिड़ो रूह खे बि राहत पई मिले ऐं जुमे जो बाबरकत अॼु ॾींहुं आहे ऐं हाणे तव्हां असांखे वरी छा था ॿुधायो गॾु में ॿुधायूं या अकेलो अकेलो ॿुधायूं भली गॾु में ई ॿुधायो जी बिस्मिल्लाह बिल्कुलु इंशाल्लाह गॾु में ई तव्हांखे नात ॿुधायूं था तमामु जेको आहे सो ख़ूबसूरत नात आहे महबूब मदीने वारे साईं जन जे माशाअल्लाह हुस्न जे हिसाब सां शाइर तमामु प्यारा लफ़्ज़ चया आहिनि जे साम्हूं पेश कयूं था माशाअल्लाह हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे
हसीननि जो हुस्न कयो कुल इकठे हसीननि जो हुस्न कयो कुल इकठे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंड गॾु कजण भली मैदान में अचण लखे चंड गॾु कजण भली मैदान में अचण पीरीअ खे सभु उहे पुॼंदा किथे किथे हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई नाहे ख़ुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई नाहे दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई नाहे ख़ुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई नाहे चाहींदो ख़ुदा न चाहींदो ख़ुदा न चाहींदो ख़ुदा न चाहींदो ख़ुदा पुनल आयो असांजे आप खे पुखे हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न कयो कुल इकठे हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न ॾिठो जंहिं बि साईं यूसुफ कटियूं पंहिंजूं आङिरियूं अकुल सभु विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आङिरियूं ॾिठो जंहिं बि साईं यूसुफ कटियूं पंहिंजूं आङिरियूं अकुल सभु विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आङिरियूं ॾिठो जन मुस्तफ़ा ॾिठो जन मुस्तफ़ा घोरिया घर ऐं बचा ॾिठो जन मुस्तफ़ा घोरिया घर ऐं बचा बाक़ी बचल हन जान सां ॾिनो कटे कटे हसीननि जो हुस्न कयो कुल इकठे हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न ॾिसो थोरो खजीअ जो कीहूं करे पियो आका जे अॻियां सुॾका भरे पियो ॾिसो थोरो खजीअ जो कीहूं करे पियो आका जे अॻियां सुॾका भरे पियो पहिरीं मूंखां थी न परे नथी मुंहिंजी सरे पहिरीं मूंखां थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजा हर वक़्तु मां तोसां कठे कठे हसीननि जो हुस्न कयो कुल इकठे हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न भला भाग तुंहिंजा आहिनि ए हाकिम फ़कीर एॾो ख़ुशि न हूंदा दुनिया जा अमीर भला भाग तुंहिंजा आहिनि ए हाकिम फ़कीर एॾो ख़ुशि न हूंदा दुनिया जा अमीर सना पढ़ंदो तुर न तूं चवंदो तुर सना पढ़ंदो तुर न तूं चवंदो तुर ख़ुदा जन्नत ॾींदो तोखे सॾे सॾे हसीननि जो हुस्न कयो कुल इकठे हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न सुभान अल्लाह जहिड़ो रूह खे मुअत्तर करे छॾियो तव्हां
इलाही ज़बरदस्त जहिड़ो रूह खे राहत में मिले ऐं असांजे ॾिसंदड़ नाज़रीन जी बि रूहनि खे राहतूं मिलंदियूं हूंदियूं ऐं इहो ई आहे असांजो महिराण जंहिं ते अहिड़ा ख़ूबसूरत नातूं ऐं पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तारीफ़ूं थी रहियूं आहिनि ईअं ई असांजो मंच ख़ूबसूरत थिए पियो अॼु जुमे जे बाबरकत ॾींहं सां जीअं त नाज़रीन हाणे हलंदासीं असां ब्रेक ते पर उन खां अॻु में जिन असांजे प्रोग्राम सुबुह महिराण सां ताउन कयो आहे उहो आहे ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि जो प्लस ऐं स्किन वाइट मिल्क फेस वॉश पारां स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश वारनि मुख़्तलिफ़ जानवरनि जे खीर सां जेके प्रोडक्ट ठाही आहे उहो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश जेको चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो त नाज़रीन असां सां गॾु रहिजो काॾे बि न वञिजो असां था वञूं ब्रेक ते वेलकम बैक नाज़रीन उम्मीद आहे त तव्हां असांजे प्रोग्राम जो इंतज़ारु करे रहिया हूंदो शिदत सां त असां अची वियासीं जीअं त अॼु जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे ऐं असांजे प्रोग्राम महिराण में नातूं ऐं हीअ जेको चार चंड लॻी विया आहिनि ऐं हीअ जेको प्रोग्राम सुठो थी रहियो आहे उहो बि तव्हां ॾिसी रहिया हूंदो नाज़रीन मां तव्हांखे हिकु शइ चवंदसि त तव्हां पंहिंजे जेको ज़िंदगी जा तजुर्बा आहिनि एक्सपीरियंसिस उन मां तव्हां सिखो उहे तव्हांजे सिखण लाइ हूंदा आहिनि जेके माण्हू पंहिंजे ज़िंदगी जे तजुर्बनि मां सिखंदा आहिनि उहे कामयाबु रहंदा आहिनि ऐं जेके माण्हू पंहिंजे ज़िंदगी जे तजुर्बनि मां न आहिनि सिखंदा ऐं उन्हनि जी ज़िंदगी नाकाम हूंदी आहे ऐं पोइ आख़िर में पछतावो थींदो आहे ऐं इन करे इन खां बहितर आहे त जेके तव्हांजे ज़िंदगी में तजुर्बा ऐं जेके रुकावटूं अचनि थियूं इन्हनि मां सिखो ऐं इहो ख़ुदा ताला तव्हांजे सिखण लाइ इहे कयूं हूंदियूं आहिनि त तव्हां जेको हर्डल थो अचे का तकलीफ़ थी वञे उहो तव्हां लाइ हिकिड़ो लर्न लेसन हूंदो आहे ऐं उन मां सिखो जेको इन मां न सिखंदो त उहो कॾहिं बि ज़िंदगीअ में कामयाबु न वेंदो सो हिन महिराण प्रोग्राम जे तवसुल सां मां तव्हांखे चवां थी त भई तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ में सीरियस थियो ऐं सिखो ज़िंदगीअ खां स्पेशली पंहिंजे जेके ॾिसंदड़ मुंहिंजा नौजवान आहिनि उन्हनि लाइ बि इहो ई प्रोग्राम आहे नाज़रीन हाणे मां हली रही आहियां पंहिंजे प्रोग्राम तरफ़ जंहिंमें असांजा स्पेशल महिमान बि असां सां गॾु वेठा आहिनि इन खां अॻु में मां जेके प्रोडक्ट्स असांजे प्रोग्राम सां ताउन कयो अथनि उन्हनि जो मां नालो वठंदी हलां ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि लाइ प्लस स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क फेस वॉश जेको चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो जीअं त नाज़रीन असां था हलूं पंहिंजे महिमाननि जी साइड त वेलकम बैक अदा तव्हां वकार अहमद अब्बासी ऐं इमरान अहमद अब्बासी हाणे असांखे तव्हां छा था ॿुधायो तमामु प्यारी नाता मुंहिंजे साम्हूं पेश कयूं था रहबर रसूल रब जा हसनैन जा ओ नाना रहबर रसूल रब जा हसनैन जा ओ नाना दिलदार दुआ घुरण प्या दिलदार दुआ घुरण प्या दीदार ले दीवाना रहबर रसूल रब जा हसनैन जा ओ नाना रहबर रसूल रब जा हसनैन जा ओ नाना जन खेत झोपड़ी भी करीम नाहे कखण जी जन खेत झोपड़े भी करीम नाहे कखण जी हिते तया हज़ार लोरी मिठा लखण जी घुराई तनिक जण वटे घुराई तनिक जण वटे रुपया न की हाना रहबर रसूल रब जा हसनैन जा ओ नाना रहबर रसूल रब जा हसनैन जा ओ नाना गुलामन में जंहिंजो नालो घोट अवां
गॾायो समर बिना सजण था सिंध मां तहीं खे सॾायो ग़ुलामनि में जंहिंजो नालो घोट अव्हां गॾायो समर बिना सजण था सिंध मां तहीं खे सॾायो हर मुल्क जा था माण्हू हर मुल्क जा था माण्हू जानी अचनि पिया जाना रहे बर रसूल रब जा हसनैन जा नाना रहे बर रसूल रब जा हसनैन जा नाना मोहब्बत पंहिंजी उम्मत सां मुरसल अव्हां खे आहे दम दम जी ख़बर ओ दिलबर हर पल अव्हां खे आहे मोहब्बत पंहिंजी उम्मत सां मुरसल अव्हां खे आहे दम दम जी ख़बर ओ दिलबर हर पल अव्हां खे आहे आलम सॼे में आशिक आलम सॼे में आशिक तण पर पढ़ण तराना रहे बर रसूल रब जा हसनैन जा नाना रहे बर रसूल रब जा हसनैन जा नाना मालूम अथव मिठेड़ा हकिड़ो चवे हकीकत तड़पे पई दिल अव्हां ले तालीम न का ताकत मालूम अथव मिठेड़ा हकिड़ो चवे हकीकत तड़पे पई दिल अव्हां ले तालीम न का ताकत मोहब्बत न ॼाणो मोहब्बत न ॼाणो मोहम्मद हसन चैमाना रहे बर रसूल रब जा हसनैन जा नाना रहे बर रसूल रब जा हसनैन जा नाना दिलदार दो घुरण प्या दिलदार दो घुरण प्या दीदार ले दीवाना रहे बर रसूल रब जा हसनैन जा नाना सुभान अल्लाह तमामु ज़बरदस्त सुभान अल्लाह जीअं त नाज़रीन मां पंहिंजे जेके ॾिसंदड़ आहिनि नाज़रीन उन्हनि खे चवंदी हलां त भई जेको मां साजुर तव्हांखे चयो त नफ़रतूं ख़तमु कयो पाण में प्यार मोहबत सां पेश अचो ऐं ॿियो जुमे जे बाबरकत ॾींहं से मुनासिबत सां मां चवंदी अचां त पंहिंजे ॿारनि खे तव्हां क़ुरान शरीफ़ त पढ़ायो था पर उहो मीनिंग सां गॾु पढ़ायो मतिलब सां गॾु पढ़ायो त हू सिर्फ़ु अरबी न पढ़नि त अरबीअ में हू रटो थो थी वञे जॾहिं हू मतिलबु सिखंदा त पोइ ई जस्टिक करे सघंदा त पोइ ई सही सम्झी सघंदा त भई असांजो दीन छा आहे ऐं असां सां बि इहो ई कयो वियो हो असांजे वॾनि असांखे सिर्फ़ु अरबी में क़ुरान पढ़ायो पर जॾहिं असां वॾा थियासीं असां ॾिठो त असां पंहिंजे नंढनि खे हाणे उनजो तर्जुमो बि गॾु पढ़ायूं था त भई हीअ सिखी सघनि हीअ सम्झी सघनि त असांजो दीन छा थो चए असांजो दीन मोहबत जो दीन आहे अमुन जो दीन आहे पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमुन सेखारियो आहे अमुन जो पैगाम ॾिनो आहे पर इहा ॻाल्हि किथे बि न आहे सिर्फ़ु अरबीअ में असांजा ॿारड़ा ऐं असां सभु पढ़ियूं वेठा आहियूं का ख़बर कोन्हे इन करे असां कल्चर खे यानी फ़रोग़ था ॾियूं जॾहिं असां क़ुरान शरीफ़ खे
उन जे तर्जुमे सां पढ़ंदासीं तॾहिं असांखे ख़बर पवंदी त असांजो नबी छा पियो चवे ऐं ख़ुदा ताला छा उनखे पैगाम ॾिनो ऐं हुन जूं कहिड़ियूं हिदायतूं आहिनि। ऐं ईअं करण सां ई इलाही फ़ाइदा थींदा, छो जो क़ुर शरीफ़ जेको क़ुर शरीफ़ आहे उन जेको अंग्रेज़ आहिनि, साइंसदान आहिनि, जेको हाणे तजुर्बा पिया करनि, पर असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो सभु ई क़ुर में ई ॾिनल आहे। जॾहिं असां तर्जुमो पढ़ंदासीं त असांजा सुठा साइंसदान पैदा थी सघंदा ऐं सम्झण वारा पैदा थी सघंदा। त मां पंहिंजे महिमाननि खे हाणे महिरबानी कंदसि ऐं वेंदे वेंदे तव्हां असांखे छा ॿुधाईंदव। हाणे मां तव्हां खां नाज़रीन इजाज़त थी वठां ऐं वेंदे वेंदे मां हिकु शेर झूंगारींदी हलां। जीअं त मां नफ़रतुनि जी ॻाल्हि कई हुई ऐं मोहबतुनि जी, त उन जे मुनासिबत सां फैज़ अहमद फैज़ साहब जो हिकु शेर आहे जेको आहे नफ़रतें सब ईजाद हैं इंसान की, नफ़रतें तमाम तर सब ईजाद है इंसान की, खुदा ने तो सिर्फ़ मोहब्बत ही बनाई है। त असांखे मोहबत सां हलणु खपे। हाणे हलूं था असां पंहिंजे महिमाननि जी तरफ़ ऐं कमर्शियल बि असांखे अनाउंस करिणो आहे पंहिंजे प्रोग्राम में। असांजे प्रोग्राम सुबुह मेराण सां 0+ वारनि तावन कयो आहे, जेको हर चाह लाइ आहे प्लस। स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। हाणे नाज़रीन असां हली रहिया आहियूं पंहिंजे महिमाननि जी तरफ़। त अदा तव्हां असांखे हाणे छा था ॿुधायो? जी जी तमामु प्यारी नात तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। असांजी सिंध जो मशहूरु शाइर कारी मोहम्मद सिद्दीक़ साबिर मरहूम, ऐं दुआ आहे त हिन नात जे सदके अलाह ताला हुनजी क़बर अतर ते करोड़े रहमतूं नाज़िल फरमाए। तमामु प्यारी नात नाज़रीन जे साम्हूं पेश कयां थो। मुस्तफ़ा महबूब जो केनो असां सां प्यार वा, तूं विसारी तुंहिंजी मर्ज़ी हू यतीमन यार वा। मुस्तफ़ा महबूब जो केनो असां सां प्यार वा, तूं विसारी तुंहिंजी मर्ज़ी हू यतीमन यार वा, तूं विसारी तुंहिंजी मर्ज़ी हू यतीमन यार वा। कुर्ब वारे जो कदर तो की न ॼातो आदा, बेज़बान बे मोहम्मद तां कयूं जानियूं फिदा। कुर्ब वारे जो कदर तो की न ॼातो वादा, बेज़बान बे मोहम्मद तां कयूं जानियूं फिदा। हरणी बचड़न साण आई कीअं हली हिकु वार वा, मुस्तफ़ा महबूब जो केॾो असां सां प्यार वा, मुस्तफ़ा महबूब जो केॾो असां सां प्यार वा। तोखे कढणो हिते लॻे हुत साईं थो ग़मगीन थे, केॾा थोरा तो मथां तब ख़्याल तोखे कीन थे। तोखे कढणो हिते लॻे हुत साईं थो ग़मगीन थे, केॾा थोरा तो मथां तब ख़्याल तोखे कीन थे। बेख़बर तूं हिते गुज़ारी हुते बड़ो इंतज़ार वा, मुस्तफ़ा महबूब जो केॾो असां सां प्यार वा, मुस्तफ़ा महबूब जो केॾो असां सां प्यार वा। कंहिं बि मुश्किल में असांखे साथ ॾींदड़ सखी, ऐबदारनि जी अदा लजदार लज आहे रखी। कंहिं बि मुश्किल में असांखे साथ ॾींदड़ सखी, ऐबदारनि जी अदा लजदार लज आहे रखी। तूं त सम्झी थो परे पर हू न दिल पर धारया, मुस्तफ़ा महबूब जो केॾो असां सां प्यार वा, मुस्तफ़ा महबूब जो केॾो असां सां
तुझे हालत तू आप छुना तो छुनियो जान जा पिर जे बचन के कुर्बावारे किया दिनियो हे तुझे हालत तू आप छुना तो छुनियो जन ठो महबूब के तन घोर क्यों घर मारवा मुस्तफा महबूब जोगे दो असा प्यारवा मुस्तफा महबूब जोगे दो असा प्यारवा सेती का सुनो साथ नीतड़ आ मोहम्मद मुस्तफा नी हमें शरज मिलते शाह जी थी दी शिफा सिद्दीक सुनो साथ नीदड़ आ मोहम्मद मुस्तफा नी हमें शरज मिलते शाह जी थी दी शिफा हिक पेरी राजी रहे न बेग जी दरकार मुस्तफा महबूब जोगे दो असा प्यारवा मुस्तफा महबूब जोगे दो असा प्यारवा तू विसारी तुझी मर्जी हूँ यतीमन यारवा तू विसारी तुझी मर्जी हूँ यतीमन यारवा